बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह गाशिया। ऐं पैगंबर तो वटि ढकींदड़ क़यामत जी ख़बर पहुती आहे छा? उन ॾींहुं केतिरा ई मुंहुं ख़्वार हूंदा, कमाईंदड़ ॾुख भोॻींदड़ हूंदा, परंदड़ बाहि में पवंदा, बिल्कुलु तते चश्मे मां पाणी पियारबुनि। कननि वारे गाह खां सवाइ ॿियो को खाॼ उन्हनि लाइ न हूंदो जो उहो न की खेनि थुल्हो कंदो ऐं न की बुख लाहींदो। केई मुंहुं उन ॾींहुं ताज़ा हूंदा, पंहिंजे कमाईअ खां राज़ी हूंदा, मथां ऐं बिश्त में रहंदा। उते का अजाई ॻाल्हि न ॿुधंदा। उते चश्मा वहंदड़ आहिनि, उते वॾा तख़्त मथे विछायल ऐं आबखोरा रखियल ऐं विहाणा कतार करे रखियल ऐं ग़ालीचा विछायल आहिनि। माण्हू उठनि ॾांहुं न ॾिसंदा आहिनि छा त कीअं ख़लकिया विया, ऐं आसमान ॾांहुं त कीअं मथे कयो वियो, ऐं जबलनि ॾांहुं त कीअं खड़ा कया विया, ऐं ज़मीन ॾांहुं त कीअं विछाई वई। पोइ पैगंबर तूं नसीहत कर, जो तूं रुगो नसीहत करण वारो आहीं। तूं मथनि कोदारो हो न आहीं, पर जंहिं मुंहुं मोड़ियो ऐं कुफ़ुर कयो तंहिंखे अल्लाह वॾे अज़ाब जी सज़ा ॾींदो। बेशक असां ॾांहुं संदन मोटणु आहे, वरी बेशक संदन हिसाब वठणु असांजे ज़िम्मे आहे।